एक ॿी अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। घोटकी ज़िले अंदर सिंध हुकूमत जी हिदायतुनि बावजूद गैर कानूनी तरसियल अफ़गानुनि लाइ होल्डिंग सेंटर कायम न थी सघियो आहे। गैर कानूनी पडेहन जी निशानदही बाद खेन पकड़े सखड़ जी लेबर कॉलोनी में कायम कैंप पहुंचायो वेंदो। घोटकी ज़िले अंदर गैर कानूनी तौर तरसियल अफ़गाननि जी निशानदही करे रहिया आहियूं। SSP जो इहो चवणु आहे जिथे जिथे निशानदही थींदी उतां गैर कानूनी अफ़गाननि खे पकड़े सखर मुंतकिल कयो वेंदो। अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। घोटकी ज़िले अंदर सिंध हुकूमत जी हिदायतुनि बावजूद गैर कानूनी तरसियल अफ़गाननि लाइ होल्डिंग सेंटर्स कायम न थी सघिया आहिनि। गैर कानूनी पडेहन जी निशानदही बाद खेन पकड़े सखड़ जी लेबर कॉलोनी में कैंप ते पहुंचायो वेंदो। घोटकी ज़िले अंदर गैर कानूनी तौर तरसियल अफ़गाननि जी निशानदही करे रहिया आहियूं। SSP अनवर खेतरान जो चवणु आहे त जिथे जिथे निशानदही थींदी उतां गैर कानूनी अफ़गाननि खे पकड़े सखर मुंतकिल कयो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर मां थेले मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़ वसीर, अपडेट कजो इन हवाले सां। जी बिल्कुल, घोटकी ज़िले अंदर जेके गैर कानूनी तौर ते जेके रहियल अफ़गानी पठान आहिनि उन हवाले सां घोटकी ज़िले अंदर किथे बि जेको आहे होल्डिंग सेंटर कायम न थी सघियो ऐं उन सां गॾोगॾु जेका मुंहिंजी ॻाल्हि थी आहे ज़िले इंतज़ामिया सां उनजो चवणु आहे त जेके असांजा हिते गैर कानूनी जेका अफ़गान आहिनि उन्हनि ख़िलाफ़ जेका कार्रवाई करे उन्हनि खे पकड़े मेन जेको होल्डिंग सेंटर आहे सखर उते शिफ्ट कयो वेंदो। पर उन सां गॾु SSP घोटकी अनवर खेतरान खां इन हवाले सां जेको ॼाण वठण राब्तो कयो थियो त जेके गैर कानूनी रहियल पठान आहिनि उन्हनि जी निशानदेही कयूं पिया ऐं उनखां पोइ डेटा कलेक्ट करे उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। पर अञा सुधो का अहिड़ी असराइती कार्रवाई नज़र कोन पई अचे छाकाणि घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि एरियाज़ में जेके गैर कानूनी तौर ते पठान उते पनाहगी रहनि पिया। पर उन समेत घोटकी ज़िले अंदर जेको उन्हनि ख़िलाफ़ का असराइती कार्रवाई न थी सघी, न ई होल्डिंग सेंटर जेको आहे क़ाइमु कयो आहे। पर ज़्यादा जेको मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त निशानदेही बाद उनखे गिरफ़्तार करे सखर ते जेको आहे मेन होल्डिंग सेंटर में जेको आहे शिफ्ट कयो वेंदो। जी ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी लतीफ़ अपडेट करण लाइ।